नाज़रीन शिकारपुर में सचाई न्यूज़ के नुमाइंदे मोहम्मद अजीम कोरेजो की रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं तो शिकारपुर लखीदर थाने के हद शाहीबाग वटि ज़मीन के मामले तां लोर बिरादरी के ॿिनि धुरियुनि वीरम लोर ऐं जोहर लोर के विच में फायरिंग जो तबादलो थियो आहे। गोलियूं लॻण सबबि 3 ॼणा क़तल थी विया आहिनि जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। क़तल थियलनि में वीरम लोर धुर जा 2 सॻा भाउर पुलिस अलकार नादर लोर संदसि भाउ मिर्ज़ा वलद आदम लोर शामिल आहिनि जॾहिं त जोहर लोर जी धुर जो शकील अहमद लोर मारिजी वियो आहे ऐं वीरम लोर धुर जो ताज मोहम्मद सख़्तु ज़ख़्मी ॿुधायो पियो वञे। फौतुनि जा माड़ा सिविल अस्पताल पहुचाया विया जितां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कया विया। पुलिस मूजिबि ज़मीन जी मालिकीअ तां जहिड़ो हलंदड़ हुयो जंहिंजो लोर बिरादरी जे चङे मुड़ुस सोणे खान लोर वटि फ़ैसिलो पिणु थियलु हुयो जंहिंमें वीरम धुर मथां 5 लख चटी रखी वई हुई जंहिं मां वीरम धुर 2.5 लख अदा कया ऐं बक़ाया रक़म न ॾियण तां जहिड़ो थियो आहे। फौतुनि जा लाश ॻोठ पहुचण ते कोहराम मची वियो आहे।